सखर डिवीज़न बोर्ड इंतज़ामिया पारां 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि जे इम्तिहानी फ़ी जे वाध वारे फ़ैसिले ख़िलाफ़ गस्टा ज़िले घोटकी जे अॻवाननि ऐं शागिर्दनि बांह ते कारियूं पटियूं ॿधी बोर्ड इंतज़ामिया ख़िलाफ़ हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते हाई स्कूल जे शागिर्दनि गस्टा अॻवाननि उस्ताद सईद अहमद नाइच, ज़ाहिद हुसैन सियाल, ज़ाहिद मीरानी, मुश्ताक अहमद सियाल ऐं ॿियनि जो चवणु हो त बोर्ड इंतज़ामिया तरफ़ां नाजाइज़ 2000 इम्तिहानी फ़ी मुक़ररु कई वई आहे जेका संदन नाइंसाफ़ी आहे। अॼु जो ही एहतिजाज सखर डिवीज़न गस्टा पारां सॾु ॾिनो वियो आहे जेके सॼे डिवीज़न अंदरि मुख़्तलिफ़ तालुक़नि में एहतिजाज थी रहियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे कि ग़रीब जेके ॿार आहिनि जेके वीचारा अॻे ई मुतासिर थियल आहिनि बरसातुनि सबबि ऐं मींहं सबबि या उनजी जेको फसल तबाह थी चुको आहे उन वटि पैसो न आहे त हू पंहिंजो ॿ गिरा मानी खाई सघनि, हिकु वेले जी मानी खाई सघनि। अफ़सोस सां चवणो थो पए त सखर बोर्ड वरी मुख़्तलिफ़ मदनि में उन्हनि मथां ॻरियूं फीस रखी वियूं आहिनि जेके वीचारा उहे भरे कोन था सघनि पिया। उहो गस्टा सखर डिवीज़न जे साइड ते कयो वियो आहे छाकाणि त सखर बोर्ड गवर्नमेंट जे ख़िलाफ़ ॿारनि खां 9 ऐं 10 क्लास जूं तमामु ॻरियूं फ़ियूं वठे थो। असां चाहियूं था त असांजी आवाम ग़रीब थी चुकी आहे। ही बरसातनि खां पोइ बोर्ड खां पोइ असां माण्हू पंहिंजो सफ़र गुज़र ॾुखियो कयूं था त एॾी ॻरियूं फ़ियूं ॿार किथां आणनि। महिरबानी करे असां सिंध गवर्नमेंट खां इहा पुरज़ोर मुतालबो था कयूं त सखर बोर्ड खे होड़ तां हटाए वञे, इहो नोटिफिकेशन ख़तमु कराए। मुतालबो आहे ऐं जाइज़ मुतालबो आहे त ही ॿार उस्ताद वालदैन तव्हां रोड ते ॾिठा ही तालीम जो हक़ घुरण आया आहिनि। ॻरियूं फीसूं सखर बोर्ड जे तरफ़ां जेका गवर्नमेंट माफ़ कई आहे इन जे बावजूद भी उगाड़ी जेकी आहे उहा करे रहिया आहिनि जंहिंजे करे असां हिन खे तालीम में रुकावट सम्झूं था। असांजो गस्टा जे प्लेटफॉर्म तां इहो मुतालबो आहे त ही नाजाइज़ फीसूं फिलफौर वापसि करे ॿारनि खे तालीम जो हक़ ॾिनो वञे। जॾहिं त शागिर्दनि जो संदन चवणु हो त वालदेन ग़रीब मिसकीन आहिनि जेके दिहाड़ी ते कमाए असांजी तालीम पढ़ाइण ते पिणु ख़र्च करे रहिया आहिनि। हुननि चयो त अहिड़ी महांगाई जे करे घर हलाइण मुश्किल बणिजी वियो आहे ऐं मथां वरी इम्तिहान जी ॻरी फीस वधाए परेशान कयो वियो आहे। ग़रीब तबके जा माण्हू इहो फ़ी नथा भरे सघूं तंहिं करे असां बोर्ड खे अपील कयूं था त इहो असांजी फ़ी माफ़ु करे वञे। असां वालदेन ग़रीब ई असां बुक ई नथा वठी सघूं सो असां इहो हुननि सिंध हुकूमत तोड़े बोर्ड इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिफिकेशन वापसि वरितो वञे जीअं असां तालीम खे जारी रखी सघूं। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।